नवाबशाह में एमपी तारिक मसूद आरआई पारां ॾिनल आजाणे वारी तकरीब खे ख़िताब कंदे आसिफ ज़रदारी चयो त पीपी ख़िलाफ़ नेब जूं कार्रवायूं सियासी इंतकाम आहे। हाणे मुल्क में नेब या सियासत हलंदी। आसिफ ज़रदारी चयो त फार्मूला ठाहे ठाहे मुल्क जो बेड़ो ॿोड़ियो वियो आहे। अॻु ई चयो हो त हीअ असेंबली न हली सघंदी। आसिफ ज़रदारी चयो त पीपल्स पार्टी मुल्क हलाए सघे थी। जॾहिं बि का मुसीबत आई मुल्क खे पीपीए संभालियो। और अब यह आलम है कि वो फरमाते हैं कि आप आके मदद करें, हम कोई तरीका बनाएं, कोई फॉर्मूला बनाएं। मैंने कहा सर फॉर्मूला वार्मूला कोई नहीं है, तुम लोग के फॉर्मूले बना बना के मुल्क का तुमने ये खाना खराब किया है। अब सवाल सीधा सीधा है कि इसकी करो छुट्टी, फिर करो हमसे बात, फिर करेंगे हम संभालेंगे। बिल्कुल पाकिस्तान संभाल सकते हैं। संदसि चवण हो त पेट्रोल जे अघनि में इज़ाफ़ो अवाम सां ज़ुल्म आहे। पीटीआई जी नाकाम पॉलिसियुनि सबबि तेल जा अघ आसमान सां ॻाल्हाए रहिया आहिनि। आसिफ ज़रदारी चयो त पेट्रोल 141 रुपया, डॉलर 173 रुपया ताईं पहुची वियो। अवाम महंगाई सबबि परेशान आहे। इहा पीटीआई सरकार जी नाकामी आहे। आपके यहाँ आटा नहीं था, इसी तरह चीनी जो है वो बाहर से इंपोर्ट कर रहे थे। हमने एक साल में पाकिस्तान को खुद कफील कर दिया अपने अनाज में, अपनी गंदम में। हुन चयो त सियासत इंतकाम तौर नेब जूं कार्रवायूं कयूं पियूं वञनि, पर हू डिॼण वारा न आहिनि। सिंध हुकूमत तरफ़ां आलमी बैंक जे सहकार सां सिंध जे 35 वॾनि इस्पतालुनि खे सोलर सिस्टम ते मुंतक़िल कयो वियो आहे। आसिफ ज़रदारी चयो त सिंध में सोलर होम प्रोग्राम शुरू कयो वेंदो। पीपी हुकूमत पारां सिंध में अवाम खे मुफ़्त इलाज जूं सहूलियतूं ॾिनियूं पियूं वञनि।